दोस्तों जेकॾहिं तव्हांखे फेसबुक ते पेज जॉइन करणु न अचे त हीउ वीडियो ख़ासि तव्हांजे लाइ आहे त बिल्कुलु आसान तरीक़ो, पर हीउ वीडियो बि उन्हनि जे लाइ ख़ासि थी सघे थो जिन खे बिल्कुलु बि पेज जॉइन करणु न ईंदो हुजे। ठीकु आहे, त हुन जे लाइ असां पंहिंजे फेसबुक में अचूं था। हिते तव्हांखे सर्च बार में अचिणो आहे, मथे सिंधी ग्रुप्स लिखणो आहे। ठीकु आहे, तव्हांजे ॾाढो खोड़ सारा ग्रुप अचनि था। ही ग्रुप आहिनि, इन्हनि खे असां जॉइन कंदासीं। ठीकु आहे, त असां ग्रुप लिखूं। सर्च कंदासीं। सर्च करण खां पोइ तव्हांजे ॾाढो जेके बि ग्रुप खुलियल आहिनि मां कंहिं ते क्लिक करिणो आहे। हाणे हिते तव्हांखे असां ॾिसींदासीं ही ग्रुप आहिनि, साइड में जॉइन बि लिखियलु आहे। बिल्कुलु आसान तरीक़ो आहे हे तरीक़ो काफ़ी दोस्तनि खे ईंदो हूंदो, पर जिन खे न ईंदो हुजे हीउ वीडियो असां उन्हनि जे लाइ ठाहियो आहे त उन्हनि जे लाइ जीअं मदद उन्हनि खे मिली सघे जॉइन करणु, सम्झी वञनि जीअं उहे। हे ॾिसो हिते जॉइन लिखियलु आहे, हे हिते जॉइन लिखियलु आहे, हे हिते जॉइन लिखियलु आहे। ठीकु आहे, त असां मथां जेको आहे GS सिंध, ठीकु आहे, सिंध वारा GN, असां इन जेको आहे सो ग्रुप खे जॉइन था कयूं। इन जॉइन जेको लिखियलु आहे इन ते क्लिक कयो। ठीकु आहे, हाणे ही जॉइन आहे। हाणे वरी हेठि था अचूं, हिन महिल पेंडिंग में थो ॿुधाए, इन जे करे वरी हेठि खे जॉइन कयूं। सिंध इज़ माई लाइफ, इन खे जॉइन था कयूं। हाणे हिते बि इहे बि मसइलो थींदो आहे, कंहिं में परमिशन वठणी हूंदी आहे, त तव्हां सिर्फ़ु येस ते अचो। जेकॾहिं तव्हांखे पढ़णो करिणो न आहे मथे, त येस ते अची सबमिट कयो। ॾिसो जीअं येस ते अची सबमिट कयो, हे बि पेंडिंग में अची वियो आहे। त ॾिसूं पेंडिंग वारा शो थियनि था या न। वापसी हलो, पंहिंजे फेसबुक में ईंदो, 3 लाइनूं जेकी नज़र अचंदियूं उन्हनि ते क्लिक कयो। हिते हाणे तव्हांखे ग्रुप्स जेके लिखियलु आहे, ग्रुप्स में अचो। ठीकु आहे, हिते अचण खां पोइ असां GS सिंध जेको लिखियलु आहे उन ग्रुप खे हिते ॾिसूं था त असां वटि पंहिंजो जॉइन थियो आहे या न। उन जे लाइ यूअर ग्रुप्स में क्लिक कयो। हेठि ॾिसो इहे जेके बि ग्रुप तव्हांखे नज़र अचनि था, इहे मां पहिरियां जॉइन कया आहिनि, इन जे करे पंहिंजो ईअं तव्हांखे नज़र अचनि था। बाक़ी उहो पेंडिंग में आहिनि, जेके मां तव्हांखे हाणे ग्रुप 2 जॉइन करे ॾेखारिया उहे पेंडिंग में आहिनि। ठीकु आहे, त वरी बि प्रूफ जे लाइ उहे पेंडिंग में आहिनि, केॾीमहिल बि माना असांजे शो थींदा ग्रुप्स में। इन जे लाइ वरी वापसी था हलूं, तव्हांखे ॿियो को ग्रुप जॉइन करे ॾेखारियूं जेको जॉइन थी वञे उते ई, पेंडिंग में न रहे। छो जो पेंडिंग में रहंदो त तव्हां न सम्झी सघंदो। तव्हांखे इन जे करे लाइव करे ॾेखारियूं त माना जॉइन कीअं थिए। हाणे सिंधी ग्रुप्स में अची क्लिक कंदासीं। हा, सिंधी सॉन्ग्स HD वीडियो जेको लिखियलु आहे हिते, हे ग्रुप्स में अची वियासीं। ठीकु आहे, हाणे हिते असां हिन ग्रुप खे जॉइन था करे ॾेखारियूं तव्हांखे। हिन खे हे ग्रुप था जॉइन कयूं। हिन जॉइन ते क्लिक कयो, हे बि पेंडिंग में आहे, हे बि उते शो न थींदो। वरी हिन खे जॉइन कयोसीं, हे बि पेंडिंग में आहे। जेको पेंडिंग में न हुजे तव्हांजे लाइ उहो उते ई शो थींदो। जीअं हाणे हे ॾिसो, हाणे हीअ तव्हां यादि रखिजो, जॉइन एड लिखिजी आयो आहे हिते। ठीकु आहे, हिन जो नालो बि तव्हां ॾिसी छॾियो, नालो आहे सिंगर फ़ाइज़ा अली। सिंगर फ़ाइज़ा अली ऐं फ़ोटू आहे, इहो तव्हांखे उते असां ॾेखारींदासीं पंहिंजे ग्रुप्स में। ठीकु आहे, हाणे हिते अचण खां पोइ टिनि लाइनुनि ते क्लिक कयो, ग्रुप्स में क्लिक कयोसीं। ठीकु आहे, हाणे रिसेंटली जॉइनड जेको आहे सो हूंदो, जेको हाणे असां पंहिंजो ग्रुप जॉइन कयो आहे। तव्हां हिते ॾिसो, हाणे
ही तव्हांखे शइ सम्झ में ईंदी जेके बि नवां दोस्त हूंदा, छो जो हीअ वीडियो ई उन्हनि जे लाइ जिन खे जॉइन करणु नथो अचे पेंटिंग वारो, त मां करे हली वञा वीडियो कटे छॾियां, उन खां पोइ तव्हां वरी बि न सम्झो आहे चवां वीडियो कंहिं कम जो न आहे। इन जे करे तव्हां हिते ॾिसो, हाणे पेंटिंग वारा थोरी देरि खां पोइ अची सघनि था, उन्हनि खे केतिरो बि टाइम लॻी सघे थो, सॼी राति बि लॻी सघे थी, पर हे तव्हांजो कम जो आहे। हीअ ॾिसो, मां तव्हांखे हुते ॿुधायुमि त यादि रखिजो सिंगर फ़ाइज़ा अली, इहो हेॾो तस्वीर साॻी अथव, हे रिसेंटली जॉइंड आहे, माना हे हाणे असां हिन वक़्तु जॉइन कयो आहे हिनखे। ठीकु आहे दोस्तो, जेके बि नवां दोस्त हूंदा जिन खे न ईंदो हूंदो जॉइन करणु, सिर्फ़ु सर्च बार में अची वञी आयो हुते जेको बि ग्रुप जॉइन करणु चाहिनि, को फिल्मुनि जो हुजे, को सिंधी गाननि जो हुजे, त हुनखे अहिड़ी तरह सां जॉइन कंदा त उन खां पोइ पंहिंजो हिते तव्हांखे ग्रुप्स में शो थींदो। ठीकु आहे दोस्तो, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि आयो हुजे ऐं मुंहिंजी इन्फॉर्मेशन तव्हांखे सम्झ में आई हुजे त महिरबानी करे कमेंट में ॿुधाइजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो। तव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।